प्यारा ॿारो अॼु असां सबक़ 8 जो लफ़्ज़ ऐनक पढ़ंदासीं। ऐनक खे ॾिसण जो चश्मो बि चइबो आहे। ऐनक लफ़्ज़ में 4 अखर 3 आवाज़ आहिनि। हिजे पढ़णु ऐन ये ज़बर आए नून ज़बर न काफ़ ज़बर क ऐनक। हाय ज़ेरे ही हमज़ो ज़बर अ ही अ ऐन ये ज़बर आए नून ज़बर न काफ़ ज़बर क ऐनक। अलफ़ मद हये हे आहे। रवां पढ़णु ऐनक ही ऐनक आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।